सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। हिकिड़ो ब्राह्मणो जोशियो उनखे औलाद न थींदी। जॾहिं उनखे औलाद न थींदी वीचारो ॾाढी पुछा ॻाछा कोई जेको जोशियो पाण पुञ कई, पर उनखे औलाद न पई थिए। आख़िर कोई संत आयो, गुरु आशीर्वाद वरिती, इनखे औलाद थी। अॼु मां औलाद थी जोशी ते पाण हुई, उनजी जनम पत्री पाण ठाही। हाणे जीअं उनजी जनम पत्री ठाही, पाण वॾो जोशी वञो पई। दिन मूंखे पुट त थियो आहे, हाणे त प्यार ऐं मोहबत बि सभिनी जो ॾाढो थी वियो। काफ़ी अरसे खां पोइ औलाद थी, उन सभिनी जो प्यार मोहबत माउ पीउ ॿई जेके उनखे दूर करण बि न पिया चाहे। पर उनजी उमिरि सिर्फ़ु 5 साल। 5 साल खां बाद 5 साल ख़ुशी ॾींदो, पोइ वेंदो असांखे रुलाए वेंदो, रोयाए वेंदो। इहो भई कर्मनि जो फल आहे पुराणो साॻियो ई। 5 साल ख़ुशी ॾेई करे असांखे ॿियनि खे रुलायोसीं, हाणे असांखे रुलाईंदो। ऐं हे परेशान थी वियो। हिन सभु चीजूं जोशी जी घुमायूं, हुनजो को तदारुक बि कोन हो जंहिंसां हिनजी औलाद बचे। हिन जो हाणे ॿियो कोई हाल कोन्हे, हाणे पाण खे बदिलाइणो आहे। इन करे उनजो जेको ॻोठ हुयो, शहर हुयो, उतां हिकिड़ो यात्री वेंदा। हिकिड़ो ॿियो धाम को मंदरु हो वॾो, उतां संत महात्माऊं यात्री दर्शन जे लाइ ईंदा वेंदा। जीअं हिन जो पुटु 2-3 साल थियो, थोरो सिखर जहिड़ो थियो, हिनखे पहिरियों सुठे नमूने सेखारियईं, पाण सां गॾु रहियईं। मूंखे पोइ जॾहिं रोआए हाली जेको बि आहे, मां हिनखे संस्कार त चङा ॾियां। उहो सभिनी खे मेथो मथो टेकाइण, मंत्र जो जाप सिमरन नंढे लाॻू सेखारणु शुरू कई। हिनजो पुट बि उन माहौल में रही करे उहो थी वियो। रोज़ सुबुह जो अचे, जेके उतो संत महात्माऊं क्रास थियनि, उहो पंहिंजे पुट खे उन संतनि महात्मा लाइ अहिड़ो त उन प्यार ऐं मोहबत भरे छॾी, जो जेको अचे बसि पहिरियों ई वञी करे उनखे पेरे पवे आशीर्वाद वठे, ऐं उहो संत उनखे आशीर्वाद ॾियनि। ईअं साल 2 गुज़रंदा रहिया। 4 साल पूरा थिया, 5 शुरू थियण वारो। हाणे जीअं 5 साल पूरो थियण में हे वीचारो ॾके पियो भई हाणे जेको बाक़ी साल अथसि, आशीर्वाद मिलंदी भई कोई अहिड़ो मूंखे मिली वञे जेको मूंखे कुझु बचाए, मुंहिंजी ज़िंदगी बणिजे। ऐं हिन पुट खे बि सेखारियो, जेको संत अचे, जेको संत अचे, बसि सिधो जीअं संत अचे, हिनजो पुट उहे सिधो ॾंड सुम्ही करे उनखे पेरे पवे, उनखे प्रणाम करे, उनखे इज़त ॾियनि, चांहि पाणी सलाह कनि। बसि पुट खे वठी करे हिन पंहिंजो शेवो करे छॾियो। जीअं 4 साल थिया, त एतिरे में कुदरती 4 संत जेके मेन संत आहिनि, जेके ईश्वरी दरबार ते सदाई पहुचण जे दरवाज़ा सभिनी जा खुलियल हूंदा आहिनि, उहे बि यात्रा था वञनि। संत सनंदन, सनातन ऐं संत कुमार, 4 संत गॾु गुरास थिया। जीअं गिरास थिया, ऐं हे ॿार त वञी करे सिधो जीअं पियो जो सम्झायो, रोज़ जो नेम हो, वञी करे ॾंड वटि प्रणाम कयईं, वञी करे सुम्हियो ऐं आशीर्वाद कयईं। ऐं जीअं मथे थियो, उहो संतनि बि जीअं मथे चयो चिरंजीव भव, उनखे आशीर्वाद भई तूं सदाई ख़ुशि, वॾी उमिरि माने, भई तूं सदाई ज़िंदा हुजे, चिरंजीव भव। हुन जीअं चयो, जीअं हुननि आशीर्वाद ॾिनी, हाणे जेको चवनि उहो थिए। हिकदमि मुंहिंजो पीउ गो फिरी आयुसि, चयसि हाणे तव्हां आशीर्वाद ॾिनी चिरंजीव भवो, पर चकर पई जो उमिरि आहे 5 साल, हाणे मरण वारो आहिनि, जो छा थींदो? तव्हां त वेंदा वेलिया पोइ इहा ॻाल्हि पूरी थी वेंदी, लेकिन हाणे तव्हां चयो आहे त सदाई ज़िंदा हुजे, जो छा थींदो? तंहिंजे करे पंहिंजी आशीर्वाद जो हाणे ख़्यालु करो, जेको ॾिनी अथव उहो आसीस करो, उहो थिए। तूं खिलिया? चए ठीकु आहे, जहिड़ो त चयो ई आहे त बसि हाणे थींदो। तंहिंखे हिन जा 5 साल कॾहिं पूरा थींदा, ऐं तुंहिंजा फलाणे ॾींहुं 5 साल पूरा थींदा।
चए ठीकु आहे, बसि मां हुते पहुतुमि मंदर ते, तव्हां बि अचो, असां बि ईंदासीं। ऐं जीअं 5 साल हे बि यात्रा करे मोटिया, जीअं आया हो शिव जो मंदरु हो, मंदर ते किथे भाई सॼो ॾींहुं जेको बि आहे हे सॼो ॾींहुं पंहिंजे प्यार सां मोहबत सां ध्यानु करे, नेम करे, मालिक जो सिमरन करे, पूजा करे, ऐं तव्हांजो ख़्यालु ॿाहिरि न वञणु खपे। ऐं हे बि थो सिधी ॻाल्हि, एॾो वॾो जोशी, एॾो वॾो पंडित हो ब्राह्मण, हिन पंहिंजी शिव पूजा कई। जेको मंदरु हुयो, 4 दरवाज़ा जेको आहे, 4 दरवाज़नि ते संत बीठा पाण, 4 ई। ऐं जॾहिं मंदर में उहो ॿार हुयो, एतिरे में धर्मराज उन्हनि खे वठणु आयो, ॿार खे 5 साल पूरा थिया। त जीअं आया, छाकाणि बाक़ी त हर कंहिंखे यमराज वठणु ईंदो आहे जेको बि अचे, लेकिन जॾहिं कोई मंदर में हुजे, पूजा में हुजे, उन वक़्तु वठण लाइ पोइ यमराज न ईंदो आहे, पोइ धर्मराज खे पाण अचिणो पवंदो आहे। पोइ उनखे यम न खणंदो, पोइ उनखे मालिक पाण खणंदो आहे। इहा हिकिड़ी ख़ूबी हूंदी आहे। हे जॾहिं मालिक जे सिमरन ऐं जाप में हुयो, हिनखे धर्मराज पहुतो, चारई बि धर्म चएसि हाणे असांखे इनखे खणणो आहे। हू चवंदा पूजा में आहे, इन वक़्तु असांजी परमिशन कोन्हे, जंहिं दरवाज़े ते वञे न खणंदो आहे, इहो ज़िंदा रहंदो। चएसि हाणे विधि जो विधान आहे, उनखे छा करूं? जेको कानून आहे उनजी उमिरि पूरी आहे, सो जेको विधाता लिखियो आहे, मूंखे हुकुम आहे, मूंखे खणणो त आहे, इनखे छॾिणो आहे। चए विधाता केरु घुराइसि? तो हुन विधा खे चयो, विधा चयोसि मूंखे त कर्म जे हिसाब सां जेको लिखियलु आहे मूंखे करणो पड़तो आहे, जेको किरास्त मां करे नथी सघां, मुंहिंजो वास्तो न। इन करे जनम जो वास्तो जेको आहे उहो मरण जो शिव सां ॿिए कंहिंसां बि न आहे। उहो जेको चाहे ज़िंदगी मौत जो देवता आहे, उहो देव आहे, महादेव आहे, कुझु बि करे सघंदो आहे। तॾहिं उन्हनि शिव खे चयो, मंदर त वैसे हुयो, शिव प्रगट थियो, जीअं आयो त शिव खे चयो, शिव चयो छा ॻाल्हि आहे, मूंखे घुरायो अथव? चयो अथव मूंखे अचिणो पियो। चयोसि ॿार आहे, 5 साल उमिरि आहे, तंहिंजे करे हाणे हुनखे मौत जो देवता खणणु आयो आहे। इन करे असां आशीर्वाद ॾिनी आहे, चिरंजीवी भव ज़िंदा रहो सदा। इन करे हिकदमि धर्मराज ते कंहिं विधा त ॾिसी छा ॻाल्हि आहे? चइसि 5 साल उमिरि अथसि। चयो 5 साल जी उमिरि कहिड़ी आहे? 5 साल उमिरि हुजे वधीक छो, पर उमिरि उहा हुजे जॾहिं मुंहिंजा 5 साल पूरा थियनि। हाणे हुन सां 5 साल पूरा थियनि, शिव जी हिकु पलक झपकंदी आहे, उन ब्रह्मा चयन थींदो आहे, जेके परलय चवंदा आहियूं। ऐं उहो तक़रीबन सर्किल 7 अरब सालनि जो हूंदो आहे। 7 अरब साल संसार रहंदो आहे, 7 अरब साल ख़तमु थींदो आहे। 14 अरब सालनि जो हिकिड़ी पलक थींदी आहे, 5 साल पूरा कॾहिं थींदा? हुन जेका मुंहिंजी ॾिना न उमिरि, उन जा 5 साल जा पूरा करो, पर जेके बि आहिनि। इन करे मार्कंडे अॼु ताईं मौत हुनखे न सताईंदो आहे। इन करे मार्कंडे पुराण जेको बि आहे उहो पंहिंजे परले खां बाद जो पूरो अहवालु लिखंदो रहंदो आहे। उहो जॾहिं ॻाल्हि निकिरंदी आहे, चवंदा मुंहिंजी ज़िंदगी महिल केतिरियूं परलय थी वियूं, केतिरियूं आयूं, मूंखे बि पतो कोन्हे, मां अञा ताईं आहियां, पंहिंजो पाण ज़िंदा रखां।